मुझे भाईरो, मुझे दोस्तों, मुझे अजीजो, हे जेका कुव्वत ऐं ताकत अल्लाह बख्शिया, इहा ताकत ऐं कुव्वत ईअं हिकिड़े ॾींहं में पलक झपक में, इहा कुव्वत ऐं ताकत चपटी वॼाइण ते नाहे मिली। इन जे लाइ हिन खिते ते 78 सालन खां असांजे अकाबरीन जी मेहनत आहे। 250 सालन खां हजरत कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह खां वठी, हजरत शेखुल हिंद खां वठी, हजरत पीर राशिद रोजे धनी खां वठी, सरताजुल औलिया ताज महमूद अमरोटी खां वठी, हजरत बेरवी अमरोटी हालेजवी खां वठी, खालिद महमूद सोमरे ताईं असांजे अकाबरीन जे ॾींहं रात जी मेहनत शामिल आहे। असांजे बुजुर्गनि जी मेहनत शामिल आहे, असांजे वॾड़नि जी रत शामिल आहे। ऐं हे मुल्क ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल कयो वियो। लखनि माण्हुनि पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं। तारीख़ जे किताबनि खे खण ऐं पढ़, तारीख़ जा वर्क भरिया पिया आहिनि इन्हनि दर्दनाक वाक़िअनि सां। तो पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह जे नारे जे वक्त, तहरीक आजादी जे वक्त, अंग्रेज के खिलाफ जिहाद जे वक्त, हिक हिक न्याणीअ सां हिक हिक 100 दरिंदा इज्तमाई ज़िना कंदा हुआ। हिक हिक वण ते हिक हिक मौलवीअ जो लाश लटकियल हूंदो हो। तेल जे कड़ाइन में उलमाए इकराम के ईअं पचायो वेंदो हो जीअं तुंहिंजे आकिल राहूअ में पकोड़ा तेल जे कड़ाईअ में पचाइबा आहिनि। तेल जे कड़ाइन में पकल आलिमन, वणनि ते लटकियल आलिमन जे लाशनि, अमड़नि भेनरुनि न्याणियुनि जे इज्जतुनि जे कुर्बानी जे नतीजे में हे मुल्क हासिल थियो। इन उम्मीद सां त हिते क़ुरान जो कानून नाफ़िज़ थींदो, शरीयत जो निज़ाम नाफ़िज़ थींदो, मदीने जे मीर जे इस्लाम ऐं दीन जो तालीमात आम थींदियूं। लेकिन 78 सालन खां हिन क़ौम सां रुगो कूड़ ॻाल्हायो वियो। ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हिन क़ौम सां 2.5-3 करोड़ 4 करोड़ हिकिड़े कराची जी आबादी आ, 26 करोड़ पाकिस्तान जी आबादी आ। वनी मुहाजिरन खां भी हाल अहवाल वठो त पूरे पाकिस्तान जे बुजुर्गन खां भी आजादी जो हाल अहवाल वठो। 26 करोड़ पाकिस्तान सां ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते धोखो कयो वियो, फ्रॉड कयो वियो। ऐं ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ हुक्मरान जनाब कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना का वठी, जनाब लियाकत अली खान का वठी, अयूब खान, यहया खान मुशर्रफ का वठी, भुट्टे साहब, जतोई साहब, बेनजीर साहिबा का वठी, इमरान अहमद खान न्याजी का वठी, अज जे शहबाज शरीफ ताईं इन ला इलाहा इल्लल्लाह जे निजाम जे लाइ, शरीयत जे निजाम जे लाइ, कुरान जे कानून जड़ा अहिड़ा हुक्मरान ॾिना विया जिनके पाण के कलमो पढ़ण नथो अचे, जिनके पाण के कुलवल्ला पढ़ण नथी अचे, जिनके पाण के नमाज पढ़ण नथी अचे, जिनके पाण के पंहिंजो को घर में फौतगी थे थी त मुर्दो विंजारण नथो अचे। इन्हनि खे चयो वियो त ला इलाहा इल्लल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ कयो।
कुरान जो कानून नाफिज कयो, शरीयत जो निजाम नाफिज कयो, ऐं उन जे मुकाबले में मौलवी के गार बनायो वियो, मौलवी के मुल्लो बनायो वियो, मौलवी के दहशतगर्द इंतहा पसंद फंडामेंटलिस्ट बनायो वियो। ऐं मुझे वरिड़न मुफक्किर इस्लाम हजरत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह अवाम जे मसलन के खणी करे जॾहिं पाकिस्तान जो सफ़र कयो, कुंड कुड़छ जो सफ़र कयो, चइनी सूबन जो सफ़र कयो, ऐं अवाम के उथारियो, अवाम के ॿुधायो त हे हुक्मरान तहां के हक़ न ॾींदो, तहां के तहां जा हक़ जमीयत उलमा ॾींदी। त हज़रत मुफ्ती साहब के डेरे इस्माइल खान जे सीट तो हाराइण जे लाइ लारकाणे मो भुट्टे साहब के वठी डेरा इस्माइल खान में इलेक्शन विढ़ाई वई। ऐं कहिड़े नारे ते? मांग रहा है हर इंसान रोटी कपड़ा और मकान। भुट्टो साहब लारकाणे मां निकतो, डेरा इस्माइल खान जे माण्हुनि के रोटी कपड़ा ऐं मकान ॾियण जे लाइ पहुतो, छो त हुनखे भउ हो जेकॾहिं मुफ्ती महमूद जो मुक़ाबलो न थींदो त किथे मुफ्ती महमूद कामयाब न थी वञे ऐं माण्हू मुफ्ती महमूद जे कढण लॻनि। माज़रत सां सच इहो ई आहे, पीपल्स पार्टी जे दोस्तनि खां माज़रत कंदे सच इहो ई आहे, न ला इलाहा इल्लल्लाह जो निज़ाम मिलियो, न जो मिलियो, न अटो मिलियो, न लट्टो मिलियो। वरी चाचे नवाज शरीफ नारो ॾिनो, कर्ज उतारो मुल्क संवारो, न कर्ज लथो न मुल्क संवरियो। वरी चाचे इमरान खान नारो ॾिनो, इनकलाब तब्दीली, 1 करोड़ नौकरियां, 50 लाख घर। न इनकलाब आयो, न तब्दीली आई, न घर मिलियो, न नौकरी मिली, न कशकोल टुटो। रहंदो हालत इहा है तो चाचे इमरान खान जे दौर में अमेरिका जी, बरतानिया जी, यहूद जी, हनूद जी असांजे मुल्क में मुदाखलत वधी वई। अज भी मां जिम्मेदारी सां थो चवां, बल्कि कैमराऊं भरजन थियूं, बगैर के खौफ ऐं खतर जे थो चवां ऐं अलल ऐलान ऐं वाज़ह थो चवां त मूंखे जलसे वारे ॿिए ॾींहं ते के ताक़तवर माण्हू फोन कई, कंहिं ताक़तवर फोन कई जिनको चङनि भलनि जूं निंडूं हराम थींदियूं आहिनि। सुमरो साहब क्या कर दिया आपने? जो भाई क्या किया, ये सखर में कल क्या हुआ, लोग कहां से आ गए, कहां से जमा किए? जो अपने खर्चे पे आए थे, खाना भी अपना, किराया भी अपना, जमीन पे बैठे थे और बतला रहे थे कि सिंध के आवाम जमीयत उलमा पर एतमाद करते हैं। बाकी चीज सुमरो साहब फिर ये वोट के वक्त कहां चले जाते हैं? आपको वोट क्यों नहीं देते? वोट के वक्त क्यों भाग जाते हैं? मां ताकतवर के चयो कश्मीर में 1,10,000 वोट खया आहिनि, तंगवाणी में 90,000 वोट खया आहिनि, शिकारपुर जे सीट ते 80,000 वोट खया आहिनि, कंबर शादात कोट जी सीट ते मुंहिंजे भाउ 80,000 वोट खया आहिनि, सखर जे क़ौमी असेंबली ते मौली मोहम्मद साले ढण 80,000 वोट खया आहिनि। रुगो सखर ऐं लारकाणे डिवीजन जे 11 सीटुनि ते 10.5 लख वोट खयो आहे। मां ताकतवर के चयो हे नोट बि ॾियनि था, वोट बि ॾियनि था, जलसन में भी अचनि था, इन्हनि जा वोट तव्हां चोरी था कयो, तव्हां रस्ते तां हटिजी वञो, असांजी वोट चोरी बंदि कयो। ॾिसो सिंध जो आवाम इन्हनि लुटनि ऐं लुटेरनि धरती ऐं दीन जे गद्दारनि सां गॾु आहे। सिंध जो आवाम शहीद ख़ालिद महमूद जे रक्त सां गॾु आहे। जरा ये चयो मास मां के सुमरो से फिर कभी मिलेंगे, बात करेंगे, अल्लाह हाफिज। जो झल दब असदुल्ला खोड़े जमाने वोट तो तहां तो चोरी कयो,
1,10,000 वोट खणी बि असांखे हाराए वियो। रुगो 3 हल्कनि जा फॉर्म 45 खणी मां घुमंदो तो वरतां। बिलावल साहब के भी चैलेंज कयो, फॉर्म 45 खणी आयो हो मोरे जे जलसे में, याद थव न? वो काथिया बिलावल साहब घुरिया ही तो फॉर्म 45 का लाओ 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 खणी आयमि तो गुम थी वियो। हलिया ना बा घुरिया ही मां खणी आयो बचड़ा। ॻाल्हाए बीह मैदान ते कयूं हाल अहवाल। इलेक्शन जो रूल आ, इलेक्शन कमीशन जो रूल आ त के हल्के ते एतराज दाखिल थे 1000 खां वोटन जो घट फासलो हुजे त 6 हफ्तन में फैसलो करणो आ। घणन हफ्तन में? 1000 का घट जो फासलो हुजे। 3 हल्का मुंहिंजा अहिड़ा आहिनि, कश्मीर जी क़ौमी, ठुल्ल जी सूबाई, पन्ने आकिल जी सूबाई, जिन ते 1000 का फासलो घट आ। मां खणी वियुमि 6 महीना 8 महीना 9 महीनो लगी वियो हालाए 10। हाई कोर्ट वारा घुराइनि नथा, तारीख़ ही नथा ॾियनि, ॼण जज आहिनि ही कोन, मरी विया आहिनि। अड़े नवाब जा पुटऊ तारीख़ ॾियो न, वियो समाज कयो न। अॼु बि उन्हनि खे ख़बर आहे त तारीख़ ॾींदासीं, समाज कंदासीं त इहे सीटूं तीर जूं न निकिरंदियूं। उतां जी आवाम तीर खे टोड़े किताब खे अॻिते कयो आहे। इन करे राह फरार इख्तियार त घणो भॼंदो, भॼो अंधो वारीअ में डुके त ख़बर पएसि। अड़े असां पार्लियामेंट में शायद कमजोर हो जाऊं, मैदान में घणा तकड़ा आहियूं। तव्हांखे असांजे कुवत जो शायद अंदाज़ो ही कोन्हे। मीरपुर ख़ास में, सखर में लखन माण्हुनि, ख़बर अथव सखर जो जेको फिर मीरपुर ख़ास, इन मीरपुर ख़ास जे स्टेडियम में, इन स्टेडियम में इमरान खान भी जलसो कयो आहे, अल्ताफ हुसैन भी जलसो कयो आहे, नवाज शरीफ भी जलसो कयो आहे, बेनज़ीर साहिबा भी जलसो कयो आहे, भुट्टे साहब भी कयो आहे। सभिनी कुर्सियुनि ते कयो आहे। अध में कनात हणी बंदि कंदा आहिनि, अध में माण्हू कुर्सियूं हणी, अध में गाॾियूं। इन मीरपुर ख़ास में असां भी जलसो कयोसीं। मीरपुर ख़ास जे तारीख़ जो पहिरियों जलसो हो। जेतिरा माण्हू स्टेडियम में अंदर हा, ओतिरा माण्हू स्टेडियम खां ॿाहिरि हा। जमीयत उलमाए इस्लाम, कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान, कायदे सैयद अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो, नारे तकबीर। ऐ सखर में ड्रोन जी वीडियो पई हुई, इनको अचे चैलेंज आ, ॻाल्हाए मूंसां, मां मुनाज़रो करण जे लाइ तयार आहियां, गाॾीअ में वेहे पिंडाल ॾेखारण जे लाइ तयार आहियां। ऐं लाउड स्पीकर वारो आहे न, जेके सखर जो ठीको ॾिनो हो, मां जीअरो वेठो आहे कराचीअ में, कंपनीअ वारो, को वञे टिकट ते क़ुरान रखेसि, उन खां पुछे सखर जो पिंडाल 6 किलोमीटर ते मुहीत हो। 6 किलोमीटर वात में थो अचे। 6 किलोमीटर पंधु हलूं त 40 मिंटनि में पुॼंदे, 40 मिंट लॻंदा 6 किलोमीटर जो फ़ासिलो तय करण में। 3 किलोमीटर वञण जो, 3 किलोमीटर मोटण जो, 6 किलोमीटर जो पिंडाल हो। मां कसम खणी तो चवां, 6 किलोमीटर जे पिंडाल में तिर रखण जी जगह न हुई। इंसान ही इंसान हा, माण्हू ही माण्हू हा। मीरपुर ख़ास में फैसलो ॾिनो आ, सखर में फैसलो ॾिनो आ त हाणे सिंध ते इहे ज़ालिम जाबिर, दीन जा गद्दार, धरतीअ जा गद्दार, अस्पतालनि, स्कूलनि, रोडनि, रस्तनि जा पैसा खाइण वारा राज न कंदा। हाणे सिंध ते राज कंदा त शहीद खालिद महमूद जा है दीवाना है परवाना, जमीयत उलमा इस्लाम जा है राज कंदा। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान, कायदे सैयद अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो, नारे तकबीर। इहो बि ॿुधाए छॾियां, 2002, 2008, 2013, 2018, 2024 ॻाल्हि समझ में आई? 2002
2008, 2013, 2014, 2024 पंजनि इलेक्शननि में असां सीटूं खटियूं आहिनि। असां के ज़ोरीअ हारायूं अथऊं। मां वॾे वाक़े तो चवां कैमराउनि जे साम्हूं 2024 जे इलेक्शन में क़ौमी ऐं सूबाई जूं जमीयत उलमा इस्लाम 10 सीटुनि खां वधीक सीटूं खटियूं आहिनि जेकियूं ज़ोरीअ हारायूं वयूं आहिनि। 2024 में 10 खां वधीक खटियूं, ज़बरदस्ती हारायो अथऊं। ॿुधो पाकिस्तान जा रखवालो, ॿुधो वोटनि जी चोरी करण वारो, ॿुधो पंहिंजनि ज़र ख़रीद ग़ुलामनि खे इक़्तिदार ते विहारण वारो 2002, 2008, 2013, 2014, 2024 में असां तव्हांजी ज़्यादती बर्दाश्त कई हो। ईंदड़ इलेक्शन में ज़्यादती बर्दाश्त न कंदासीं। थप जो जवाब मुख सां ॾींदासीं, पत्थर जो जवाब सिर सां ॾींदासीं। शरीफनि जे लाइ शरीफ आहियूं, बदमाशनि जे लाइ उन्हनि खां वधीक बदमाश आहियूं। घणी शराफ़त कई आहे। असां सां हाणे बदमाशी न कजो। हेॾे ॾिसो, हे ॾाड़ीअ ते हथ आहे। जेकॾहिं ईंदड़ इलेक्शन में हिकु सीट बि खसियव न, तव्हां सां उहो हशर कंदासीं जो पंहिंजे बाबे अमेरिका खे वञी चवंदो त मुल्हनि खां बचायो, उहो बि तव्हांखे बचाए न सघंदो। कदम बढ़ाओ, कदम बढ़ाओ। लेकिन ये असांजो रड़ियूं छो आहिनि? इहा असांजी जदोजहद छो? इलेक्शनूं ऐं वोट छो आहिनि? इक़्तिदार जी कुर्सी छो? सिर्फ़ इन जे लाइ त माण्हू सूरनि मां निकिरनि, ग़रीबनि खे उन्हनि जा हक़ मिलनि, आबादगारनि खे उन्हनि जा हक़ मिलनि। अजसारीअ जो हाल छा आहे? आबादगार धिका झलींदो थो वरिते। असांजे सकल लारकाणे डिवीजन में जेको फी एकड़ 45 खां 50 मण सारियूं ॾींदो हो, हिन दफ़े मौसम जे तब्दीली जे करे 15 खां 20 मण सारियूं ॾिनियूं अथई। अध ते अधु सारी कटिजी वई आहे। जेका बिज मिलंदो हो 1100, 1200, 1600 में, हाणे 5 किलो बिज जी थैली असां वारे लारकाणे ऐं सखर डिवीजन में 5000 रुपए में खपी आहे। जी 2000 5 किलो। हालत ॾिसो। हे हशरा आबादगार सां। ऐं वरी जेको केमिकल ॾींदा आहिनि, छा छॾींदा आहिनि हुनखे? कहिड़ो? यूरिया ऐं DAP। पहिरियों मिलंदो हो 1200, 1600, 1800। हाणे DAP जी बोरी वञी पहुती आहे 12000 ऐं 13000 ते। हिक तरफ़ फसल अधु थी वियो, ॿिए तरफ़ बिज चवणो ते महांगो। हे त 10000 ते पोइ बचंदो छा पोइ हिते? ऐं भाण 13000 ते। उन खां पोइ जेका केमिकल जी छटाई थींदी आहे, छा सर पोइ हुनखे? DAP न, हो दवा फुहारो जेको थींदो आहे। पहिरियों उहा 400, 500 में, हाणे वञी उहा पुगी आहे 6000 में। वरी माशाअल्लाह सां रेट केर था मुक़रर कनि? राइस मिल एसोसिएशन जा सदर गठजोड़ करे मिलनि जा मालिक रेट खोलींदा, बंदि कंदा। 2 किलो त खणत ते खणंदा सारिन जा, बाक़ी रेट हलाईंदा। केर इन राइस मिल जा सदर? पीपल्स पार्टी जा उहिदेदार। मुंहिंजे लारकाणे में, मुंहिंजे कंबर में, मुंहिंजे शिकारपुर में जेका राइस मिल जा सदर आहिनि, सभु पीपल्स पार्टी जा ज़िले जा सदर, तहलके जा सदर, MNA MPS जा वाठा आहिनि।
हाणे छा कयो अथऊं 145 रुपए में पोएं साल चांवर पियो मिले। हाणे चांवर जो रेट घटायो अथऊं 100 रुपयो कयो अथऊं ताकि जल्द अज जल्द बनीअ वारा खणनि सारियूं मिलनि में उछलनि। जॾहिं आबाद घर खां इहा सॼी सारी निकिरी वेंदी मिल में वञी जमा थींदी ठका करे इहो चांवर 250 रुपए में खपंदो, उहो फ़ाइदो बि वरी मिल वारे खे मिलंदो, आबादगार खे न मिलंदो। बुरी मरण घुर्जे हिननि खे। मुंहिंजी सॼी जद्दोजहद, मुंहिंजे जमात जी सॼी जद्दोजहद हिननि आबादगारनि जे लाइ, हारियुनि जे लाइ, ज़मींदारनि जे लाइ, मुंहिंजी सॼी जद्दोजहद सिंध जे बेटनि वसीलनि जज़ीरनि जे लाइ, मुंहिंजी जद्दोजहद क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे जे लाइ, मुंहिंजी जद्दोजहद सिंध खे धाड़ेलनि कच्चे ऐं पक्के जे धाड़ेलनि खां ॿाहिरि कढण जे लाइ, मुंहिंजी जद्दोजहद ॿार खे स्कूल में मुफ्त तालीम जे लाइ, बीमार खे अस्पताल में मुफ्त इलाज जे लाइ, मुंहिंजी जद्दोजहद समाजड़ी सिंध जे मासूम माण्हुनि खे उन्हनि जा हक़ उन्हनि जे दरवाज़े ताईं पहुचाइण जे लाइ, मुंहिंजी जद्दोजहद अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ, ॾाढ़ी ऐं पटके जे लाइ, ख़त्म नबुव्वत जे चौकीदारीअ जे लाइ, मुहम्मद अरबीअ जे शरीयत जे निज़ाम जे लाइ, ऐं जेसि ताईं सिस्टीअ में साह आहे इंशाअल्लाह ज़ालिमनि ऐं जाबिरनि जे ख़िलाफ़ इहा जद्दोजहद जारी रहंदी। समाजड़ी सिंध खे बाग़ुनि जे बातनि मां आज़ाद कराए हिननि ग़रीबनि खे बि उन्हनि जा हक़ ॾींदासीं त हिन सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम पढ़ाईंदासीं। तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान, कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो। नारे तकबीर। कसम खणी तो चवां, अल्लाह के हाज़िर नाज़िर ॼाणे तो चवां, लख जी न, ॿिनि जी न, पंजनि जी न, करोड़ जी न, 50 करोड़ जी न, अरबनि रुपयनि जी मूंखे ऑफर मिली। इलेक्शन में चुप करे वे, अरब रुपयो वठ, घर वे। मां चयो हिन जिस्म में ख़ालिद महमूद सुमरे जो खून आ, कंध कपाए सघां थो धरतीअ जे दुश्मननि, ग़रीबनि जे दुश्मननि, दीन जे दुश्मननि जे साम्हूं झुकी नथो सघां। मां हिन जूते जे नोक ते रखिया हिन अरबे रुपया, सिर अॾीअ ते खयूं बीठो हां। अल्लाह जो कसम, अल्लाह जो कसम, अल्लाह जो कसम, घरां निकिरंदो हां न बच्चन को मोकलाए निकिरंदो हां त ख़बर ना है शाम जो मां घर मोटंदुमि या मुंहिंजो जनाज़ो घर मोटंदो। रोज़ घरों निकिरंदो हां, बच्चन को मोकलाए निकिरंदो हां, उन्हनि जे मथनि ते शफ़क़त जो आख़िरी हथ रखी करे निकिरंदो हां त ॿीहर ख़बर ना है मुंहिंजे औलाद जे मथे ते शफ़क़त जो हथ नसीब थींदो या न थींदो। छो थो विढ़ां, छो नांग जे बिरड़नि में हथ विधा आहिनि, छो सीनो ताड़ियो बीठो हां। छा मूंखे वो औलाद प्यारी कोने, छा मूंखे आराम जी ज़रूरत कोने, छा मूंखे घर प्यारो कोने। लेकिन मुझे लाए मुझो घर बाद में आ, औलाद बाद में आ, आराम बाद में आ, जान बाद में आ। पहिरियों शेखुल हिंद जो मशनो, नानो अज़वी जो मशनो, उबैदुल्लाह सिंधी जो मशनो, मुफ्ती महमूद जो मशनो, अमरोटी बेरवी हालेजवी जो मशनो, खालिद महमूद सुमरे जो मशनो। रब्बे मोहम्मद जो कसम, इन दगते हलंदे दीन धरतीअ जे दुश्मननि सां विढ़ंदे मौत आयो त सौदो सस्तो आ। मां कामयाब थींदुमि, नाकाम थी करे न मोटंदुमि। नारे तकबीर। ताजो तख्त खत्मे नबूवत, ताजो तख्त खत्मे नबूवत, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान, कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो। नारे तकबीर। अज बेट दावत है, वसीला दावत है, जजीरा दावत है, नौकरियों दावत है, ब्याज आम, शराब आम, रुश्वत आम, करप्शन को 1.25% जो कम न थो थे।
बल्कि को वापारी पंहिंजी गाॾी रोड तो 50 रुपयो 100 रुपयो 200 रुपया भरण को सवाइ रोड तो नथो गुज़ारे सघे। धाड़ेले त धाड़ेले वर्दीअ में धाड़ेलनि बि रत में राहत कयो आहे। हालत इहा आहे। एक तरफ नौकरियों पैसनि ते हैं, एक तरफ गरीब जो ॿार तड़पी तड़पी अस्पताल में फौत थो थे, उनखे पॉनस्टान पैरासिटामोल त नथी मिले, मरे थो त जनाज़ो खणाइण जे लाइ एम्बुलेंस भी नथी मिले। स्कूल जो हाल इहो आहे। शराब स्कूल में, आइस स्कूल में, कुकेन स्कूल में, सिगरेट स्कूल में। तरबियत जो हाल इहो आहे। स्कूल जा पढ़ियल लिखियल रोज माउ पीउ जा नक था वढनि। बे तरफ़ सखर में, हैदराबाद में, कराची में मस्जिदनि ते हमलो, घोटकीअ में, कंबर शादात कोट में कुरान ते हमलो, तुझे उमर कोट में खत्म नबुव्वत जे कानून ते रसूलुल्लाह जे ज़ात ते हमलो। नकले कुफर कुफर नबाशत। अल्लाह माफ करे, अल्लाह माफ करे, अल्लाह माफ करे। बदबख्त रसूलुल्लाह जे शान में उहे गारियूं लिखियूं को पंहिंजे पीउ ऐं माउ जे दुश्मन के अहिड़ियूं गारियूं न ॾींदो जहिड़ी उन मलऊन रसूलुल्लाह जे ख़िलाफ़ ज़बान इस्तेमाल कई। अजो त वियो, अटो त वियो, लटो त वियो, नौकरी त न मिली, अस्पताल में इलाज त न मिलियो, स्कूल में तालीम त न मिली, कुछ न मिलियो, लेकिन कुरान भी महफूज ना है, मस्जिद भी महफूज ना है, जनाब रसूलुल्लाह जी इज्जत ऐं नामूस भी महफूज ना है। नारे तकबीर, ताजो तख्त खत्म नबूवत, कादियानी कुत्तन ते, कादियानी कुत्तन ते, रसूल जे गुस्ताखन ते, कादियानी कुत्तन ते, नारे तकबीर। ए मुझे सोशल मीडिया जा वर्कर भी माशाअल्लाह तहां भी सब लकीर जा फकीर आहियो। मूंखे तहां ते फ़ख्रु आहे, अल्लाह जो कसम। जेको जमीयत जे सोशल मीडिया निभायो आहे न, हुननि जा अरबे रुपया ऐं मुंहिंजे कारकुननि जा खीसे जा पैसा अरबन रुपयनि ते भारी है। मुझे सोशल मीडिया जो अॼु है दोस्तनि जो, सोशल मीडिया जे वर्करनि जो मेहनत जो नतीजो जो अॼु आवाज़ झर झंग में पहुची रहियो आहे। लेकिन एक तरफ सोशल मीडिया जे नौजवाननि जी मेहनत आहे, बे तरफ उन्हनि जी सादगी आहे, उन ते खिलाया रोआ समझ में नथो अचे। उन बदबख्त त कई गुस्ताखी, उन त ॾिनियूं गारियूं, सब को वधीक उनखे कॉपी पे असां ॾिसो मलून वॾी गुस्ताखी कई, उहा ई कल अब्बा उन गुस्ताखी कई आहे, तूं छो थो हलाए, तूं छो थो शेयर करें? इंतजार कर पंहिंजे क़यादत जे रद्द अमल जो। हाणे मुंहिंजी ये तकीर हले थी, कल मां तकीर कई सिजावल में रात, मुझे आईडी था मां समझा तो कोई 60-70 हज़ार माण्हू ॾिठी आहे 24 कलाकनि में। हिकु ॾींहुं पहिरियां मां तकीर कई बदीन में, खोरवा में कोई लख ताईं वञी माण्हू ॾिठी आहे 2 ॾींहनि में। लेकिन तव्हांजा तबसरा हलंदा, तव्हांजूं माशाल्लाह सेल्फियूं हलंदियूं, मुंहिंजे कारकुननि जूं मां सां गॾु टेड़ा मेड़ा सिधा उल्टा फोटू हलंदा। सवाल आहे को मरी पवे जो शेयर करे तकीर खे। मुंहिंजी तकीर दीन जे दुश्मननि, धरतीअ जे दुश्मननि जे लाइ बम ऐं बारूद आहे। तव्हांजे हिकिड़े बटण सां बम थो लॻे। सोशल मीडिया जे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजे जमात जो बयानियो बजाए पंहिंजनि ज़ाती तबसरनि जे, बजाए ज़ाती गपशपनि जे, बजाए ज़ाती खिल ऐं भोग जे, उहे बि कयो, दिलपशोरी बि थियणु घुरिजे। लेकिन जेकॾहिं किथे मौलाना साहब जो बयानियो आहे, मौलाना साहब जो इंटरव्यू आहे, मौलाना साहब जी तकरीर है, साईं अब्दुल कयूम साहब जी का गुफ्तगू आहे, मुंहिंजी का गुफ्तगू आहे, त हर हाल में उनखे अॻिते ताईं पहुचायो। मौलवी आईडी तां पंहिंजनि तां शेयर कयो। तव्हांजो बयानियो जेतिरो वधंदो एतिरो दीन ऐं धरतीअ जे दुश्मननि खे मोचड़ो लॻंदो ऐं एतिरो अवाम जी ज़हन साज़ी थींदी। मां पंहिंजे सोशल मीडिया जे दोस्तनि खे बि ख़राज अक़ीदत थो पेश करियां, लेकिन मज़ीद इस्लाह जी ज़रूरत आहे, मज़ीद मेहनत की जरूरत है, मज़ीद अॻिते वधण की जरूरत है। हिन वक़्तु सब खां वॾे में वॾो हथियार सोशल मीडिया है। हाणे भी डोनाल्ड ट्रंप अमेरिका जो सदर थियो, अञा हलफ न कयो अथई। डोनाल्ड ट्रंप
अमेरिका जो सदर थियो आहे, अमेरिका जो सदर थियो आहे। इलेक्शन कैंपेन में मां पाण ॾिठियूंमांसि 2-3 तकरीरूं। ट्विटर जो मालिक पाण सां गॾु घुमाईंदो पियो वरिते। ट्विटर जो मालिक पाण सां गॾु, अमेरिका जो सदर ट्विटर जे मालिक खे तकरीरूं पियो कराए। पाण खां पहिरियों ट्विटर जे मालिक खे। सोशल मीडिया एॾो वॾो हथियार आहे जेके असांखे सही माना में इस्तेमाल करणु घुर्जे। हर मौलवी जी आईडी ठहियल आहे, हर हाफ़िज़ जी, हर इमाम जी आईडी ठहियल आहे। हिकिड़ी तकरीर लाइव हले थी मौलाना साहब जी, हिकिड़ी तकरीर लाइव हले थी साईं अब्दुल क़यूम साहब जी, कंहिं जमात जे उहिदेदार जी। उनखे शेयर करण में भी तव्हांखे तप थो लॻे। ॿियो त कुझु न करणो, हिकिड़ो बटण हणणो आहे। तव्हांजो बटण एक तरफ हुननि जे लाइ गोली आहे, ॿिए तरफ अवाम जी ज़हन साज़ी आहे। माण्हू तव्हांजे जमात जो मौक़िफ़ ॿुधंदा, तव्हांजे नज़रिए जे तरफ़ तुरंदा, तव्हां ते एतमाद कंदा। लिहाज़ा सोशल मीडिया ते अञा असां कमज़ोर आहियूं, असांखे अञा अॻिते वधणो आहे। लेकिन मुंहिंजा भाइरो मार्च पे कयो, जज़ीरा, बेट, वसीला, दरियाह, पानी, दावत, नौकरियों खपन पयूं थियूं। अस्पताल में इलाज कोने, स्कूल में तालीम कोने। सिंध कच्चे पक्के जे थाड़ेलन जे रहमो करम थे। बेतरफ मस्जिद ते हमला, कुरान ते हमला, दाढ़ी भटके ते हमला, खत्मे नबुव्वत ते हमला, रसूलुल्लाह जे शान में गुस्ताखी। बुधो बड़े वाक़े चवण तो चाहियो, दीन जा भी चौकीदार आहियूं, खत्मे नबुव्वत जा चौकीदार आहियूं। कुरान जे इज्जत ऐं नामूस जे लाइ कुर्बानियूं ॾींदासीं, मस्जिद जे लाइ विढ़ंदासीं के माउ जे पुट खे दीन इस्लाम ॾाढी पटके मस्जिद ऐं कुरान ऐं मदीने जे मीर जे खत्मे नबुव्वत जे तरफ़ मेरी अक्सर ॾिसण जी इजाज़त न ॾींदासीं। तकबीर, सर बकफ सर बुलंद, सर बकफ सर बुलंद। ऐं सबा झड़ी सिंध के भी बागुन जे वातन में आजाद कराइण जे लाइ जद्दोजहद कंदासीं। केड़ा केड़ा मुंहिंजो साथ ॾींदा, केड़ा केड़ा दीन जे लाइ मुंहिंजो साथ ॾींदा, इस्लाम जे लाइ साथ ॾींदा, खत्मे नबुव्वत जे लाइ साथ ॾींदा। अॼु आकिल राहू भी फैसलो ॾिनो आहे त आकिल राहू जो है बाशऊर अवाम हुननि सां गॾु ॾिनो है, दीन जे इस्लाम जे दुश्मननि सां गॾु ॾिनो है। हे आकिल राहू जो गैरतमंद अवाम खत्मे नबुव्वत तां, कुरान तां, इस्लाम तां पंहिंजूं जानियूं कुर्बान करण जे लाइ तयार आहे। मेहनत कंदो, आस्ते चओ मतां थाणेदार ॿुधी वठे। मेहनत कंदो, दीन जे लाइ किरदार अदा कंदो, धरतीअ जे लाइ किरदार अदा कंदो, गरीबन मिस्किनन हारन मजदूरन के उन्हनि जा हक़ ॾियारींदो। ऐं सबा जहिड़ी सिंध खे ॿुधो, सोचे समझे जवाब ॾिजो, सोचे समझे ॿुधो। सबा जहिड़ी सिंध खे बाबुल इस्लाम बणाइण जे लाइ, बाबुल इस्लाम बणाइण जे लाइ मुंहिंजा बाहबेली थींदो। केड़ा केड़ा बाहबेली थींदा? साईं सदाईं करीम थे सिंध सुखार, दोस्त मिठा दिलदार, आलम सबाबाद करी। तहां दोस्तन जी वॾी मेहरबानी, जिंदगी बाक़ी मुलाकात।